अस्सलाम वालेकुम। मैं मनसिटी मिठवर वाला कलाम वाक़ई ख़ूब चयो आहे। ईअं कोन्हे त मोहबत कोन मिली आहे। आऊं जीअं चाहींदो हुअसि इहा कुर्बत कोन मिली आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। ईअं कोन्हे त मोहबत कोन मिली आहे। आऊं जीअं चाहींदो हुअसि इहा कुर्बत कोन मिली आहे। जेसीं ताईं इहा तब्दील न थींदी सूरत हाल बहितर न थींदी। जेसीं ताईं इहा तब्दील न थींदी सूरत हाल बहितर न थी सघंदी। जेसीं ताईं इहा तब्दील न थींदी सूरत हाल बहितर न थी सघंदी। इहा ॻाल्हि सोच ऐं ज़हनियत जी आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। ईअं कोन्हे त मोहबत कोन मिली आहे। आऊं जीअं चाहींदो हुअसि इहा कुर्बत कोन मिली आहे। असुल में पहिरीं तसवर जुड़े थो पोइ उन जो इज़हार थिए थो। असुल में पहिरीं तसवर जुड़े थो पोइ उन जो इज़हार थिए थो। उन जे जदोजहद जी कहाणी निहायत उत्साहींदड़ ऐं हिमत ॾियारींदड़ आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। ईअं कोन्हे त मोहबत कोन मिली आहे। आऊं जीअं चाहींदो हुअसि या कुर्बत कोन मिली आहे। तख़लीक़ी अमल दिमाग़ में मुजरद तौर ते थिए थो ऐं तख़लीक़ी अमल दिमाग़ में मुजरद तौर थिए थो ऐं पोइ मुख़्तलिफ़ सूरतुनि में पंहिंजो इज़हार करे थो। ईअं आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। ईअं कोन्हे त मोहबत कोन मिली आहे। आऊं जीअं चाहींदो हुअसि इहा कुर्बत कोन मिली आहे। तख़लीक़ हिकु तवानाई आहे। इहा ॿाहिरि निकिरणु चाहींदी आहे ऐं तख़लीक़ हिकु तवानाई आहे। इहा ॿाहिरि निकिरणु चाहींदी आहे ऐं पंहिंजे लाइ जॻह जो बंदोबस्तु कंदी आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। ईअं कोन्हे त मोहबत कोन मिली आहे। आऊं जीअं चाहींदो हुअसि या कुर्बत कोन मिली आहे। जेको बि कमु ईमानदारी महिनत मोहबत ऐं दिलचस्पीअ सां कबो त उन में मज़ो ईंदो। जेको बि कमु ईमानदारी महिनत मोहबत ऐं दिलचस्पीअ सां कबो त उन में मज़ो ईंदो। मोहबन जी मारिफत ऐं बसीरियत जे वाधारे ऐं पालणहार जे राज़िबे ऐं ख़ुशनदरीअ जो सबबु थींदो आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। ईअं कोन्हे त मोहबत कोन मिली आहे। आऊं जीअं चाहींदो हुअसि या कुर्बत कोन मिली आहे।